तव्हांखे पुनू जी ॻाल्हि थो ॿुधायां। पुनू खे इश्क लॻो ससी जो। हो आयो जेको आहे सो केच मकरान खां घुमंदो फिरंदो आयो ऐं अची जेको आहे बंभोर जा वण अची जेको आहे सो ॾिठईं ऐं हिते जेको आहे घणेई कोशिशूं वोशिशूं कयूं हुनखे चयईं बाबा ऐं बादशाह आहियां केच मकरान जो ऐं तव्हां सां मिटी माइटी करणु आयो आहियां, ससी जो संग मूंखे ॾियो। पोइ मोहम्मद खटी जंहिं हुनखे पालियो हुन चयो न बाबा जेको आहे सो असीं कीअं जेको असीं धोबी माण्हू मिसकिन माण्हू आहियूं, असीं कीअं वॾनि माण्हुनि सां असीं कीअं जेको आहे संग कंदासीं, चई करे असांजो संग कोन कंदासीं। उन ॾेई छॾियो जवाबु हुनखे धोबी। त पुनू खे त जेको आहे सो जेको अज़ल जेको इश्क लॻल हो सो हुन ससी सां मुलाक़ात कई। पोइ ससी हुनखे चयो भला हाणे हीअं करे हीअ शर्त तो हिकिड़ो रखे त जेको आहे सो हीउ जेको धोबी हूंदो उनखे असीं जेको आहे संग ॾींदासीं, ॿियनि खे कोन ॾींदासीं। तंहिं करे तूं बि हाणे खणी धोबी थी, धोबीअ को धंधो चई धोबीअ जो धंधो मूंखे अचे कोन थो ऐं बादशाह माण्हू मूंखे कहिड़ी ख़बर कपिड़ा कीअं धोइबा आहिनि। चई हाणे इहो टलसल कर। पोइ जॾहिं शादी थी वई त उन खां पोइ जेको आहे सो पाण जेको आहे सो वरी हलंदासीं केच मकरान। उते हली जेको आहे सो पाण पंहिंजो जेको आहे सो धंधोदारी जेको हूंदो तोसां गॾु जेको आहे सो गॾु हली उते रहंदसि कंदसि। सो हीअ जेको आहे सो कपिड़ा धोइण सटण जेको आहे सो बीह रहियो तर ते ऐं हिकिड़े ॾींहुं छा थियो जो ओतिरो जेको आहे आरी आहे मूंखे ख़बर पई बाबा हीउ वारो पुटु जेको आहे उहो धोबी थी वियो आहे ऐं हिनखे वठी अचो, हिनखे ॿधी हिनखे खणी अचो हिनखे बसि। पोइ उतां हुन फ़िलहालु उमारियो हुन ॿाॿीअ खे, ॿाॿी वज़ीर हो आरी जाम जो। पोइ उहो आयो उन वाक़ई ॾिठो त जेको आहे सो हिकिड़े तर ते बीठो आहे, उते जेको आहे सो कपिड़ा बि थो सटे। हाणे हीअ ॿ हिकिड़ा बैत आहिनि जंहिंमें लॻे थो त पुनू सां ॿाॿी हो ॻाल्हाए थो ऐं ॿाॿीअ खे वरी पुनू जवाबु थो ॾिए। इहे 900 खनि 1000 खनि जेके बैत ससी जा आहिनि उन में पुनूअ जे वटां रुॻो इहो हिकिड़ो बैत जेको आहे मूंखे ॿुधण में कोन आयो आहे। हाणे जीअं ॿाॿी आयो आहे तीअं पुनू खे ॾिठईं सलाम दुआ थी ऐं पुनू खे चई बादशाह सलाम जी छा पियो करी। गॾियो धोबियुनि धो, हाणे मंज़र पियो ॾेखारे त गॾियो धोबियुनि धो पुनू पार चो हथ में उते आरी जाम जो कासिद आयसि कोर, उते आरीअ जाम जो कासिद आयसि कोर। उन हुनखे छा चयो, चई अबा ई छा पियो करी। चई ई कामिल ए बादशाह सगोरा ई कामिल कमु न थींदो जीअं पस पछाड़ीअ पुटिया। चई इहो तुंहिंजो कमु कोन्हे को तूं जो हेॾो पोटियूं पियो पछाड़ीअ हिते जेको आहे कपिड़ा बीठो धोई। उते पुनू हुनखे चयो त बाबा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, वाक़ई जेको आहे सो धोबी कोन आहियां बादशाह आहियां, पर इश्क आहे, इश्क असांखां सो कपिड़ा धोराए छॾिया असांखां। तंहिंजे करे महिरबानी करे हाणे तव्हीं वञो, तव्हीं इहा ॻाल्हि ई न करियो त आउं बादशाह दादो आहियां या आउं बादशाह आहियां। आउं बसि हाणे धोबी ई चङो आहियां, जेसिताईं मूंखे सची नथी मिले तेसिताईं आउं धोबी आहियां। हाणे उहो जवाबु छो पुनू जेको आहे सो हुनखे ॾिए ॿाॿीअ खे त लॻम नीह नेहनि सी आउं क न ॼाणाही, लॻम नीह नेहनि सी आउं क न ॼाणाही, मूं हिनी सी हीअं चई मुंहिंजो हिननि सां जेको आहे सो हाणे इहो जेको आहे सो पेच पइजी वियो आहे। मूं हिनी सी हीअं आई आरीचा उत्सव ऐं आरीचा तव्हां हाणे हलो, तव्हांजो कमु पूरो थियो, तव्हां नियापो ॾिनो, बसि करे हूंदी क़िस्मत हूंदी त अची जेको आहे सो बाबे सां मिलंदासीं। न त बाबे खे इहा नियापो ॾिजो बाबा हाणे तुंहिंजो जेको पुटु जेको पुनू आहे केच मकरान जो बादशाह थियणो उहो धोबी थी वियो आहे। गॾियो धोबियुनि धो पुनू पार चो हथ में, गॾियो धोबियुनि धो पुनू पार चो हथ में। चई उते आरी जाम जो कासिद आयसि कोर, ई कामिल कमु न थींदो जीअं पस पछाड़ीअ पोटिया। हाणे इहा पुनू जी कहाणी तव्हांखे ॿुधाईसीं त कीअं जेको आहे सो इश्क माण्हू खे जेको आहे सो कपिड़ा बि धोराए थो, जीअं जाम तमाची उहो कीअं जेको आहे सो मच्छियूं पे मारियूं जेको आहे सो कींजर ते। हाणे इहे कहाणियूं ऐं किसा इहे लतीफ़ साईं जेके महफ़ूज़ कया आहिनि इहे तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। वरी तव्हांजो जेको चैनल आहे जेको तव्हांजो उनखे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं यारनि दोस्तनि खे ॿुधायो त जीअं अहिड़ियूं ॿियूं ॾाढियूं ख़ूबसूरत कहाणियूं तव्हांखे ॿुधाए सघूं। महिरबानी तव्हांजी वरी के ॿिए कंहिं कहाणी ॿिए कंहिं मौज़ूअ सां तव्हां सां गॾु पासीं। महिरबानी।